راڄڙ سڏاجا त हिकिड़ो छा हो उन जो ख़बर आउं त सैयद हुई आहे पाण चयूं सैद की तुंहिंजी हिते छॾे अॻिते राॼड़ छॾाइजांइ। अच्छा पोइ ईअं थींदे थींदे पोइ 85 में असांखे सैदा उकिड़ो आहे ॻोठु बार्डर मथे आहे, हा उते घुरायूं। असीं आयासीं, असीं मुजाहिद बि हुआसीं, ट्रेनिंग बि थियल हुई ऐं लश्कर में बि हुआसीं, पर अहिड़े हिसाब सां उते असांखे सॾायूं चयूं त सूंदरे ते वञी कब्ज़ो करियो। सूंदरी सूंदरो, हा सूंदरो उहो पंहिंजे बार्डर खां 7 कोह अंदरि आहे। अच्छा हा उहो ॻोठो छा हो? ॻोठो ॻोठो नालो आहे ॻोठ जो, ठकुरनि जो ॻोठो, पर वॾो ॻोठो। हा तव्हां उन में की पोस्ट बि हुई हुन इंडिया वारनि जी। हाणे हिते घणनि खे सतायूं, पंहिंजा मुजाहिद काफ़ी आहे, पर आख़िरकार अची असां ते बीठी। ॻाल्हि तव्हां वञो। हा तव्हां वञो, पर आऊं हिकिड़ो ॿियो सोभो नालो असांजो राॼड़ हो, उहो सनेर उहो पर दलेर ॾाढो हो। हिकिड़ो ॿियो सब्ज़ अली नालो हो, उहो 3। हा हिकिड़ो पुनियो नालो हो, हिकिड़ो अलाह रखियो नालो दर्स हो, हिन जो मथां उहो मुजाहिद हो। ॿेड़ी 5 या 7 ॼणा गॾिजी असीं निखतासीं त बाबा मुंहिंजे मुर्शिद जी भलाई। तव्हां वञो पिया? वञूं पिया। घणा ॼणा वञो? 5 आहियूं। 5 ॼणा? 5 या 6 आहियूं। हा हथियार कहिड़ो हुजे? राइफल, 3 नोट, गोलियूं भुजनि 50 हुयूं, पर असां चयो असांखे सभु ॾिनऊं कयूंसीं। वियासीं उन ॻोठ ते त अहिड़ी मुर्शिद का की जो हू जेके उते जी जेका रेंजर हुई जेका इंडिया जी, उहा अॻे भॼी वई। ॻोठ छॾे भॼी वई। असां वञी मां ॾेरो जमायो त ठकुर में भॼी विया। सिर्फ़ु तव्हां 5 माण्हू? हा 5 माण्हू, 5 या 6 आहियूं, इन खां मथे कोन आहियूं। ठकुर में भॼी विया। अबा सुबुह जो उतां थी निखतासीं। सुवारी आहे उठनि जी, ॿियो का बि कान्हे। तव्हांजी वर्दी पातल हुजे? वर्दी हा सुथड़ खमीस हुई, टोपी मथे में बसि। हाणे वियासीं उहे ठकुरनि में वञी ठकुरनि खे गॾियासीं। ठकुरनि मानी असां की त मूर्खाई पर तॾहिं बि माण्हू पाड़े जा, असीं बि सुञाणंदा हुआसीं हुननि खे, हू असांखे सुञाणंदा हुआ। त हुन ठकुरनि चयो त हाणे असीं कीअं करियूं? त अलाए कीअं हुन चयो ऐं पाण हली वियो। मूंखां पुछियो असांजे वस कोन्हे, आख़िर विहाए जो रटो ॾेई वरी माण्हू को फुड़े वञे या घटि में तव्हांजी बेइज़ती करे। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं खई हुजे अलाह त्वार विया। हिते असांखे कंहिं माण्हू ठकुर मां को बजीरो को ॿियो हुन चयो त इंडिया जे पुलिस जा 2 उठ हू बाल, इंडिया जी पुलिस जेका भॻी न उहा उठ भा 2 वांगे 3 उठा, उहे उठ 2 3 बजे हलियासीं। आयासीं पाण, हाणे वेठा आहियूं। हिते वेली जंग जो हले पियो इम्कान, हिते रेंजर बि आई। हा पाकिस्तानी पहुची वई। उहा पहुची वई कंपनी, मुजाहिदनि जी बि कंपनी आई। मुजाहिद जेके पंहिंजा आया से सभु हुआ शदादपुर जा की सागर खां मथियां, पर एॾी छा हिकिड़ो समूह छोकिरो मायो, ॿिया इहा हुआ ऐं फ़क़ीराना शदादपुर जे संगत जा अली मोहम्मद या वली मोहम्मद या उहे बि हुआ, पर उहे मुजाहिद किच आया अची गॾिया। ॿिए ॾींहुं हाणे वेठा आहियूं त वाह हिते चयूं त असीं ॿाहिरि जा रेकी कंदा हुआसीं, हीअं जा रेकी कंदा हुआसीं त उन में वियासीं हिकिड़ो ॻोठो पंहिंजो मुस्लमाननि जो समेजा, उन में वेंदा हुआसीं। उन चांहि कढ़ी त उन मूंखे सॾु कयो। मूंखे चई वॾेरा हुन
दड़े खे परियां राति खां पोइ गाॾियूं हलणु शुरू थियूं न, अञा पियूं हलनि। आहे त हले आहे पाकिस्तान जी इंडिया जी, त असांजी फौज हले पई, फौज हले पई, हाँ त असांजी आहे ॻाल्हि आहे। ॿेड़ी उथियासीं, चांहि पी उथियासीं, त पंहिंजा जेके हेॾा सिंध जा हुआ न हिकिड़ो ॿ छोकिरा गॾु, उन चयो यार हलो त हली बंदूक हणूं, हाणे पाण हिते पहुते छा कंदासीं, अरे बेटा पाण मारिजी वेंदासीं, हेॾी फौज खे पाण छा कंदासीं, हलो त पंहिंजे ई हलूं, साथ में सलाह करियूं, मशवरो करियूं। हलो वरी असीं आयासीं उते जो आयासीं त हिकिड़ो कैप्टन हो हिकिड़ो रेंजर जो कुछ नहीं है, आप झूठ बोलता है। मुझे झूठ तो साहब नहीं है, आपकी मर्जी है, चलो हमारे को बताओ। तो मुझे हलो बेली असीं जो निकितासीं त थोरो पंधु अॻिते वियासीं, जहिड़ो खिपरे जूं परियूं छेड़ो आहे या पर एतिरो पंधु वियासीं अॻिते वियासीं त मूं ॾिठो त हिकिड़ी फोग में माण्हू हिकिड़ो ॻाढ़े पटके वारो वेठो आहे। त मुंहिंजो वो है साहब, वो कहाँ है यार, मुझे वो देखो ना, नहीं हम तो नहीं देखता है। बेली ईअं कीअं त हुन ॿियनि हमरा जेके आहे हुनखे मुंहिंजो लहू वेठो, हू लथा गाॾीअ मां, गाॾीअ मुंहिंजो पाणी फेर त भाई हिते हुन बि ॾिठो त हुन सां असां वटि वधि में वधि हुन गाॾीअ में 2 इंच माटर हो, 2 इंच माटर जंहिंखे सॾींदा आहिनि न साईं, इहो 2 इंच माटर हो। त हिन खणी उहो आयो, असीं वञी गाॾीअ भरे थियासीं, भिट हीअं हुई, हुन भिट मां टिपी परीं पासे थियासीं त हुन जा हुतां फायर थिया, उन्होंने फायर किया, इतने मेरी वो कैप्टन जो को उनकी यार आपकी बात अच्छी है, बात तो आपकी अच्छी है, अभी क्या करो। तो उन्हीं की जगह वो ॿिया जेके असांजी रेंजर हुई न, उहा हिकिड़े केकड़े में पे आई, हाणे उहा केकड़े में पे आई त हेॾां पे आई, हेॾां दड़ो, असीं दड़े जे पुठे में आसूं, तो हिन चयो ये तो यार उसके घेरे में जाएगा, हली जाओ उसको मोटाओ। तो मुझे साईं तुंहिंजनि सिपाहियुनि ॿियनि खे चयो, नहीं कोई नहीं जाएगा, आप जाओ। बेली आऊं हुनखे केकड़े वारनि खे हटाए में वरी आयासीं वापसि आयासीं त अहिड़ो खता थी वियो, ॾिनूं कीअं हो हिंदुस्तानी महाजन, हले खता थी वियो कीअं आऊं पियो आयुसि त हिन बंदूक आई तव्हां ते, आऊं गच पंधु हुउसि, हिन बाग़ जेतिरो पंधु, त मूं उहा टोपी लाहे मथे की बंदूक मथे कयमि, त हुन चयो यार सिपाही करामत नालो, उन चयो यार ये तो हली जाता है, हम आप इसको गोली मारता है। बेली ते हुन तो बाकी हाणे भॻो जी मुंहिंजनि पेरनि ते किरियो, मुंहिंजो का ॻाल्हि कान्हे, क़िस्मत बचाए थी त पोइ रब खे वॾी ताक़त आहे। पोइ आयासीं राति जो उते, सुबुह जो बि हुननि कयो घेरो जो कयूं त असांखे हिकिड़ी दड़ी हुई हीअं ॾखण में मथे हुई, पर उन वणकार तमामु जाम हुई, फोग बि हो, बूढ़ो बि हो, गाह बि हो, का कंडी हुई ऐं पर वॾी वणकार हुई। त मूं चयो आऊं इन ते मुंहिंजा मराग इन ते वेंदुसि, त हिकिड़ो पठाण हो, ॿिया हा, उन चयो यार ये क्या है, सफ़ेद है, नहीं ये सफ़ेद रेतन मोर्चा बनाओ आने से पहले उसको ख़त्म कर लियो। मुझे आऊं सफ़ेद में कोन कंदुसि, असीं इन में हलंदासीं। जवाबु न, ॿिए असीं 5-6 ॼणा गॾिजी आयासीं उते, पाणी बि खणी आयासीं राति जो। सुबुह हुन ई वञी उहो जेके सफ़ेद रेट हो न, उन सफ़ेद में उहो रेंजर थी, ॿिया मुजाहिद थिया, के किपरे जा हा, के कामखाने हा, उन वञी मोर्चा लॻाया असीं या सॼो बिलो चांहि जा कान पीतीसीं। त हिकिड़ो छोकिरो असांजो राॼड़ हो, उन हीअं कसां मोड़े जी भेण यहाँ आया त कोन, देरि कयूं थियो त कीअं कोन, त बम ठका अची उन ते बम लॻो हुन ते जेके हुआ न असांखां हिन तरफ़ जेके आहे उन ते लॻो वरी हाणे रहियासीं उते, हाणे हेॾां बि फेर थिया, हेॾां बि थिया, हुनजो घेरो, पोइ बंदूकूं हलियूं त माण्हू जेके भॻाए, जेको पाणीअ जी टांकी हुई सा विच में हुई, पर उन में
किथे वाह हिते ठहियो आहे मानी खाओ पोइ या पोइ बि थींदी पई चलो भाई